भानसीदाबाद भरिसां नौजवान मुबैना तौर गोली लगण सबब मारिजी वियो। तफ़सील मालूम कयो निज़ामुद्दीन गंभीर खां। निज़ामुद्दीन, छा वधीक तफ़सील आहे? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधायां त भानसीदाबाद जे भरिसां बूबक ॻोठ में हिकु नौजवान 11 सालनि जो वकास पुट गुलाम अब्बास तयार जे पंहिंजो पाण मथां गोली पंहिंजो पाण खे गोली हणी ऐं ख़ुदकशी करे छॾी। जॾहिं त पुलिस जाइवादा ते पहुती, पुलिस जो चवणु आहे त बाक़ी जी जांच कयूं था, पर उन ज़रियनि जो चवणु आहे त वकास जेको आहे पसंदि जी शादी न थियण जे करे पंहिंजो पाण जे मथां गोली हणी ख़ुदकशी की आहे। जॾहिं त संदसि पीउ ऐं ॿिया ॿाहिरि उहे कुझु बि ॻाल्हाइण लाइ तयार न आहिनि। संदसि पीउ ख़ुदि बीमार आहे, जंहिंखे बेहोशी आहे, दौरा पइजी रहिया आहिनि, मगर पाड़े वारनि जो इहो ई चवणु आहे त वकास जी संदसि पीउ गुलाम अब्बास पसंदि जी शादी न कराई, जंहिंजे करे जज़्बात में अची पंहिंजो पाण खे गोली हणी अंजाम छॾियो। हिन वक़्तु सेवन पुलिस बूबक पोस्ट पुलिस लाश पोस्ट ज़रूरी कार्रवाई लाइ सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवन में हाणे उतां ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश मालिकनि जे हवाले करे छॾियो। जी निज़ामुद्दीन, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।